अस्सलाम वालेकुम दोस्तों, अजकल जा हालात रसंदे तवां लाइ हिकु ख़ासि कहाणी खणी तव्हांजी ख़िदमत में पेश थियो आहियां। जंहिं कहाणी जो नालो आहे बेदाद नगरी, अंधेर नगरी ऐं चरबट राजा। बेदाद नगरी यानी ज़ालिम हुक्मरानी भी चई सघिजे थो, ऐं चरबट यानी बेवकूफ़, चरियो, बेअकुल, बदतमीज़ बादशाह। पर कहाणी अधु मां ॾिसण शुरू कंदा त सम्झ में न ईंदी। इन लाइ शुरू खां वठी आख़िर ताईं ॾिसंदा। कहाणी जी आख़िर में हिकु फनी शाइरी बि तव्हांजी नज़र कबी, जेका मीर सूबदार जी लिखियल आहे ऐं अहिड़े क़िस्म जे ई चरबटनि जे बारे में ऐं हिन दौर जे हवाले सां आहे। हीअ कहाणी तव्हां लाइ तोहफ़ो आहे 1 लख फॉलोअर पूरा थियण जी ख़ुशी में। तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजी लिखियल पोस्टुनि खे तव्हां मान ॾियो था। ईअं ई मुंहिंजे यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम ऐं टिकटॉक खे बि फॉलो कंदा हलो, जेके आसिफ अबड़ो यानी मुंहिंजे ई नाले ते ठहियल आहिनि, त जीअं उते बि जुड़िया रहो। हमेशह जीअं उन्हनि जी लिंक बि डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, त जीअं तव्हांखे ॻोल्हण में सवलाई थिए, ऐं वीडियो में बि मुकमल नालो लिखियल आहे। उन दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजी पोस्ट पंहिंजे पेजनि ते रखनि था, पर उन्हनि खे हिकु नंढड़ो अर्ज़ु त मुंहिंजी फेसबुक पेज जी शनाख्त, सुञाणप, पतो कट करे न रखनि। मुंहिंजे वीडियो ते लिखियल मुंहिंजे मुख़्तलिफ़ चैनलनि जे नालनि खे लिखियल ई छॾे ॾियो, त जीअं दोस्त मुंहिंजो पेज फॉलो करे मूंसां डायरेक्ट रूबरू थियनि। वधीक दोस्तनि जी मर्ज़ी आहे, दोस्तनि जी टालपर वांगुरु त चइबो कोन। असां हर हाल में शुक्रगुज़ार आहियूं। हाणे अचूं था बेदाद नगरी चरबट राजा जी बादशाहीअ में। हिकु फ़क़ीर धागे पीणे वारो ऐं हिकु उन जो लठड़ियो शागिर्द खड़ी चइजे। उहे ॿई साईं ढारा हणंदा, धागा वटींदा, माण्हुनि खे चरियो कंदा, अची हिकु मुल्क मां निकिता। सिज बि लही वियो, थकी बि पिया। सो फ़क़ीर 2 सिक्का 2 रुपया पंहिंजे शागिर्द खे ॾिना ऐं चयईं त हिन मां जेको फ्रूट मिले सो वठी आ। शागिर्द सोचियो, फ़क़ीर साहब 2 रुपया ॾिना आहिनि, इन मां मिलंदो छा जो असां ॿई पेट भरे खाईंदासीं। हिकु अधु केलो मिलंदो, उहो त उस्ताद ई ॿुड़ी ॾेई वेंदो यानी खाई वेंदो। सो सोचाई वंगा वठियो थो वञा, भला 2 ॾईंदा हिसे में। सो वियो सब्ज़ीअ वारे ॾे, हुनखे चयाईं त 2 रुपए जा वंगा केतिरा मिलंदा? उन चयो 2 रुपए जा वंगा 5 किलो मिलंदा। चए बणा ही छा, हिते सस्ता ई आहे छा? पासे में फ्रूट जो रेड़ो लॻल हुयो। सोचाई उन खां पुछां भला। सो उन खां पुछा कयाई सूफ़ घणे किलो? उन चयो 2 रुपए जा 5 किलो। वरी पुछाईंसि भला आड़ू घणे किलो? दुकान वारे कावड़ में पुछुसि, तूं नओं ई छा हिते? हर फ्रूट 2 रुपए में 5 किलो, जेको खपई सो वठ। हीउ हलियो वियो कोमा में। वरी होश संभालण खां पोइ हिन जी अखि मिठाईअ जे दुकान ते उॾामंदड़ मखिण ते खुली। सो भॻो मिठाईअ जे दुकान ते। उते उन दुकानदार खां मिठाईअ जी क़ीमत पुछा कयाई। दुकानदार बि साॻी ॻाल्हि कई त 2 रुपए में 5 किलो, जेका मिठाई खपई सा वठ। चई त यार ही त कमाल जो शहर आहे, हर शइ 2 रुपए में 5 किलो। ही साईं असां वांगुरु माए जो शौक़ीन सो अंधो थी वञी माए ते किरियो। दुकानदार खे चयई 2 रुपया वठई, 5 किलो माओ तोरे ॾे। माओ वठी थेली भरे वञी फ़क़ीर वटि निकितो। फ़क़ीर एतिरो माओ ॾिसी ख़ुशि बि थियो, पर शागिर्द खे चयई कंहिंसां फिराड करे आयो आहीं ज़ोए ज़ालिम? शागिर्द चयो, साईं अहिड़ो मुल्क त असां न किथे ॾिठो न ॿुधो। फ़क़ीर पुछो, चो? शागिर्द वरणियो, जेको फ्रूट, सब्ज़ी, मिठाईअ जी क़ीमत पुछा कर त सिधो 5 किलो था ॾियनि, सो बि 2 रुपए में। फ़क़ीर हैरान परेशान थी चयो, कहिड़ी ॻाल्हि पियो करी तूं? फ़क़ीर लॻे थो असांजे मुल्क जो चक्कर हणी पोइ वियो हो। शागिर्द चयो, भली तव्हां पाण हली ॾिसो। फ़क़ीर जो घाट जो पाणी पीतल फ़क़ीर सम्झी वियो त दाल में कुझु काला आहे, ऐं परेशान थी पंहिंजे शागिर्द खे चवण लॻो, अबा राति जहिड़ी तेड़ी कट, सुबुह जो सवेरे हितां भॼण जी कबी। शागिर्द चयो, साईं छो? चयई, अबा हीअ अंधेर नगरी आहे, यानी बेदाद नगरी ज़ुल्म जो शहर आहे। जिते को इंसाफ़ न थिए, उते अकुलमंद तजुर्बेकार शख़्स खे रहण न घुर्जे। ख़ैर जो सिज उभरियो। लठड़े खे चयाई त अबा रख रिलियूं कुल्हे ते, त हलूं। लठड़े चयो, साईं तव्हांखे वञणो आहे त भली वञो, बाक़ी पंहिंजी दुकानदारी धागो पीणो हाणे हिते हलंदो। मूंखे जेके चालाकियूं तव्हां खां सिखणियूं हुयूं, उहे मूं सिखी छॾियूं। फ़क़ीर वरी पंहिंजे शागिर्द खे निमाणे अंदाज़ सां मिनथूं कंदो रहियो, पर शागिर्द इनकार कंदो रहियो। नेठि फ़क़ीर हुनखे इहो चवंदे उतां हलण लॻो त भला ज़िंदगीअ में का तकलीफ़ पहुचई त मूंखे यादि ज़रूरु कजांइ। शागिर्द चयो, ज़रूरु यादि कंदुसि। हाणे साईं लठड़ो यानी फ़क़ीर जो शागिर्द बेदाद नगरीअ में 2 रुपए जा 5 किलो फ्रूट, गोश्त, मिठाइयूं खाई अहिड़ो थुलो थी वियो जहिड़ो ग़ुलाम हुसैन वरिया जो सान पाॾो पियो फिरे। हिकु ॾींहुं उन चरबट राजा जे घर वारी जो हार चोरी थी वियो, जेको हार कांग खणी विया मानी सम्झी। पर उते जो हिकु असूल यानी कानून क़ाइदो हुयो त चोरी थिए या को ॿियो ॾोह थिए, ॾोहारी मिले न मिले, पर हिकु शख़्स खे उन ॾोह वारे ॾींहं ते फांसी ज़रूरु ॾिनी वेंदी हुई, पोइ चाहे उहो बेगुनाह छो न हुजे। उन्हीअ जे लाइ त उन बादशाही हुकूमत जो नालो बेदाद नगरी चरबट राजा रखियो वियो हो।
चरबट राजा अड़ी वावेला कई जो सिपाही उते जे एक नामी ग्रामी पर हार वारी चोरी में मुलविस यानी शामिल न हुंदड़ चोर के पकड़े बदी खणी आया। बादशाह एकदम हुकुम दिनो तो बिना का देर कंदे इन के फांसी दिनी वने। हाणे जे चोर के सिपाही बदी खणी आया हुआ वो तमाम सनड़ो हुयो। उनके फांसी वारी रस्सी जी पारायूं तो वह रस्सी वनी चोर जे पेरन का निकती। सिपाही बादशाह के चयो बादशाह सलामत हिन के त ये फांसी पूरी न थी थिए। बादशाह ब चरबट तो हुयो न साईं। सो चई पाण के अज कीअं बि करे हिक न हिक माण्हू के बुड़ी ॾियणी आहे। सो हुकुम जारी कयाई त वञो बाज़ार में फांसी वारो रसो खणी वञो ऐं सिज लथे खां अॻे वञी हिन फांसीअ जी माप जो माण्हू ॻोल्हे ॿधी खणी अचो त मथे तां बार लायूं। सिपाही तड़तकड़ में वेंझी तयार थी फांसीअ वारी रस्सी खणी बाज़ार में पहुता। जेको बियो अचे उनखे धसे गले में रसो विझी माप करण जो सिलसिलो जारी रखियो बीठा हुआ त एतिरे में 4 थी विया ऐं फ़कीर जे लठड़े जे मिठाई खाइण जो टाइम थी वियो। सो उहो दरवेश बि लुॾी लुॾी अची उन बाज़ार मां गुज़रियो त सिपाहियुनि साॻी रीति उनखे बि धसे लेटाए फांसीअ वारी रस्सीअ जी खणी माप कई त उहा रस्सी उन यार जे गाटे में फिट अची वई। उनखे ॿधी बादशाह वटि खणी आया। बादशाह चयो ॾियोसि फांसी। चयईं साईं मूं छा कयो आहे? बादशाह चयो असांजो त रवाज आहे पुट। हाणे कीअं बि करे असांखे हिकिड़ी फांसी ॾियणी आहे। अॼु तुंहिंजी वारी अची वई आहे। त हिनखे संदो उस्ताद उहो फ़कीर यादि अची वियो त उस्ताद चयो हुयो त जिते बेदाद नगरी ऐं चरबट राजा हुजे त उते रहण न घुर्जे। उन शख़्स बादशाह खे मिंथ कंदे चयो साईं मूंखे फांसी भली ॾियो पर मुंहिंजे उस्ताद खे घुरायो। उन जे उस्ताद खे घुरायो वियो। उहो फ़कीर पंहिंजे लठड़े खे इन हालत में ॾिसी उनखे चवण लॻो त मूं त तोखे पहिरीं सम्झायो हो पर तो न सम्झो। ख़ैर हाणे हिकिड़ी टिक था विड़ूं यानी हिकिड़ी चालाकी था कयूं। उहा चालाकी जेका धागा ऐं फीड़ा वटींदे माण्हुनि सां कंदा आहियूं। ही पाण में सलाह करे फांसीअ जे तख़्ते ते विढ़ण लॻा। वॾो फ़कीर चवे मूंखे फांसी ॾियो, नंढो चवे मूंखे। बादशाह इहो नज़ारो ॾिसी चवण लॻो यार ही त के चरिया माण्हू आहिनि। पहिरियों दफ़ो पिया ॾिसूं त हिकिड़ो चवे मूंखे फांसी ॾियो, ॿियो चवे मूंखे फांसी ॾियो। चरबट राजा हैरान थी तख़्त तां हेठि लही आयो ऐं ॿिन्ही खे चवण लॻो त छा मामिलो आहे? वॾे फ़कीर चयो साईं ही जेके ॾींहं हलनि पिया उन्हनि में जंहिं बि शख़्स खे फांसी ईंदी उहो सिधो डायरेक्ट बिना पुछा गाछा हुन दुनिया में तमामु वॾी हिकिड़ी रियासत जो मालिक वञी थींदो। अहिड़ियूं तव्हांजे बादशाह जहिड़ियूं बादशाहियूं त उन जा नौकर चाकर हलाईंदा। बादशाह सलामत असां ॿिन्ही जो इन ॻाल्हि ते झेड़ो आहे त आऊं थो चवां आऊं उहा रियासत संभालियां। ही मुड़ुसु चवे थो आऊं वञी संभालियां। चरबट राजा जे दिमाग़ में ख़्याल आयो ऐं सोचण लॻो त भला मुंहिंजी बादशाहीअ खां बि वॾी बादशाही आहे, पूरी रियासत आहे। पोइ चवण लॻो त रस्सी कंहिंजी आहे? फ़कीर चयो साईं तव्हांजी। चयाईं फांसी घाट कंहिंजो आहे? फ़कीर चयो साईं तव्हांजो। चयाईं पोइ नवाब अमीं छो फाईअ में टंगबाओ? अॼु त फांसीअ ते आऊं चढ़ंदुसि। ऐं सिपाहियुनि खे हुकुम ॾिनई जल्दी कयो मूंखे फांसी ॾेई वठो त साजरो आऊं वञी को उते पंहिंजो कमकार संभालिया। सो अदा वाह जो दौर अची वियो आहे। कूड़ा घणा सचा घटि मिड़ई बाबा कम खे पट। पुट चवे थो पी खे बाबा वञी तो या खणा लठ मिड़ई बाबा कम खे पट। भाव भाव खे वरगलाए थो मां चोरी कयां तूं पेरा ढक मिड़ई बाबा कम खे पट।